सिंध यूनाइटेड पार्टी जो हंगामी इजलास चेयरमैन सैयद जलाल मोहम्मद शाह जी सदरत हेठ GM सैयद इल्फेस जाम शुरू में थी गुजरियो। इजलास में सैयद ज़ैन शाह, रोशन अली बेड़ो, जगदीश आहूजा, एजाज सामटो, अमीर आज़ाद पहमर, आगा कमर, अमीर अली थिबो और गुलाम मुस्तफ़ा चाड़ियो, जब्बार, ख्वाजा नवीद अमीन और मुख्तियार अहमद मेमन शिरकत कई। इजलास में फैसलो कयो वियो त मुल्की सियासी सूरत-हाल मां नज़र अचे थो त ग़ैर जमहूरी अदारनि जी सियासी अमल में मदाख़लत सबबि मुल्क जो जमहूरी निज़ाम सघारो न थी सघियो आहे। अॼु जहिड़ी तरह सियासी बहरान पैदा थियो आहे, उन्हीअ सां पाजामा निज़ाम कमज़ोर थियो आहे। समूरी बहरान जो सबबु बेईमान नाअहला ऐं इक़्तिदार जी गठजोड़ सियासत कंदड़ सियासी पार्टियुनि ऐं उन्हनि जी क़यादत आहे। उन ई जाइज़े बाद फ़ैसिलो कयो वियो त सिंध यूनाइटेड पार्टी सिंध जे अवाम खे आगाह ॾियण लाइ राय आम पंहिंजे हक़ में करण लाइ अवामी राब्ता मुहिम हलाईंदी। उन जो तफ़सीली प्रोग्राम 10 अप्रैल 2022 ते सॾायल सेंट्रल कमेटी इजलास में तय कयो वेंदो। MQM पाकिस्तान सां पीपल्स पार्टी मुस्लिम लीग नवाज़ तरफ़ां कयल मुआहिदनि खे सिंध यूनाइटेड पार्टी सिंध जे विरहाङे ऐं वसीलनि जे विरासत जे मुआहिदे ऐं सिंध अंदरि लसानी सोच वारी सियासत जो बुनियादु सम्झंदे मुकमल तौर ते रद्द करे थी। हीउ सिंध जे हक़नि जो मुआहिदो न आहे, हीउ लसानी बुनियादनि ते सिंध जे विरहाङे जो मुआहिदो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी MQM पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ सभु सिंध खे माल गनीमत सम्झंदे पाण में वंड विछ करे जेकी बि मुआहिदा कया आहिनि उन्हनि खे मुकमल तौर ते रद्द कजे थो ऐं उन्हनि मुआहिदनि जे सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी। असीं सम्झूं था त उहो इक़्तिदार परस्त क़ुवतनि जा सिंध दुश्मन मुआहिदा आहिनि। सिंध में वसीलनि हक़नि ते धाड़ो ऐं हथ ठोकी विर्छ जे मुआहिदे ते बलूचिस्तान नेशनल पार्टी मैंगल जी क़यादत ऐं सिंध में सिंध परस्ती जे दावा कंदड़ जमियतुल उलमा इस्लाम फंक्शन जी क़यादत जो ज़ामिन बणिजणु निहायती अफ़सोस जोॻो अमल आहे।